टिकटॉक चाइना जी एक अहिड़ी वीडियो शेयरिंग ऐप आहे जंहिं तमामु थोरे वक़्त में मक़बूलियत माणी आहे। हिन एप्लीकेशन खे 100 करोड़ खां बि मथे माण्हू डाउनलोड करे चुका आहिनि। अस्सलाम वालेकुम, सिंधी इन्फो ते भलीकार, आऊं आहियां अब्दुल क़यूम। दोस्तो, टिकटॉक तां घणनि ई पाकिस्ताननि में शोहरत हासिल कई आहे। अॼु जी वीडियो में तव्हांखे पाकिस्तान में टॉप 10 में अचण वारा टिकटॉकर्स ॿुधाईंदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। अचो त ॾिसूं था पाकिस्तानी टॉप 10 टिकटॉकर्स। मुझे पसंदीदा टिकटॉकर्स मां फुलू हिकु आहे। हिकु ग़रीब ऐं ॻोठाणो थी करे पाकिस्तान जे टॉप 10 टिकटॉकर्स में आयो आहे। 8.4 मिलियन फॉलोअर्स सां फुलू पाकिस्तान में नंबर 10 जो मैदान मारे वियो आहे। अरीका हक पाकिस्तान जी हिकु मशहूर टिकटॉकर 8.5 मिलियन फॉलोअर हासिल करे पाकिस्तान में नंबर 9 ते अचे थी। 9.1 मिलियन फॉलोअर हासिल करे डोली पाकिस्तान में 8 नंबर ते अचे थी। मशहूर टिकटॉकर नदीम मुबारक पाकिस्तान में 7 नंबर ते अचे थो। नदीम ऐं डोली जा फॉलोअर्स सेम आहिनि, तक़रीबन 9.1 मिलियन, पर नदीम जा लाइक्स वधीक आहिनि डोली खां, जंहिं सबबु नदीम खे 7 नंबर ॾिनो वियो आहे। मलिक उस्मान जो लुक यूनिक आहे। हिन वक़्तु टिकटॉक ते हिन जा 10.3 मिलियन फॉलोअर आहिनि। पाकिस्तान में टिकटॉक ते फॉलोअर जे हिसाब सां 6 नंबर ते अचे थो। हैदराबादी छोकिरो अली ख़ान 10.8 मिलियन फॉलोअर हासिल करे पाकिस्तान में 5 नंबर ते अचे थो। चयो वञे थो त हीउ छोकिरो टिकटॉक खां पहिरियां हिकु मुलाज़िम हो, फ़क़ति 10-15 हज़ार कमाईंदो हो, पर हिन वक़्तु हीउ शोहरत जी बुलंदियुनि ते आहे। अलीशिबा अंजुम फॉलोअर्स जे हिसाब सां पाकिस्तान में 4 नंबर ते अचे थी। दोस्तो, अलीशिबा पाकिस्तान जी मशहूर टिकटॉकर जन्नत मिर्ज़ा जी भेण आहे। टिकटॉक ते हिन जा 11.8 मिलियन फॉलोअर्स आहिनि। ज़ुल्करनैन जा टिकटॉक ते 12.1 मिलियन फॉलोअर्स आहिनि। हिन ताज़ो ई मशहूर टिकटॉकर कमल आफ्ताब सां शादी बि कई आहे। फॉलोअर्स जे हिसाब सां ज़ुल्करनैन पाकिस्तान में नंबर 3 ते अचे थो। दिलचस्प ॻाल्हि हीअ आहे त नंबर 2 ऐं नंबर 3 ते ज़ाल मुड़ुस अचनि था। दोस्तो, पाकिस्तान जी मशहूर टिकटॉकर कमल आफ्ताब 12.8 मिलियन फॉलोअर्स हासिल करे पाकिस्तान में 2 नंबर ते अचे थी। 14.5 मिलियन पाकिस्तान में सभ खां वधीक फॉलोअर्स हुजण जे करे जन्नत मिर्ज़ा पाकिस्तान में नंबर 1 टिकटॉकर आहे। दोस्तो, तव्हांजो पसंदीदा टिकटॉकर कहिड़ो आहे, कमेंट में ज़रूरु ॿुधाईंदा। ऐं जेकॾहिं तव्हां चाहियो था सिंधी टिकटॉकर जी लिस्ट ठाहिजे त हिन वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। मिलंदासीं अगली वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।